प्यारी साथ संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन ही उस्ततीअ सां सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित ही भक्ति सूत्र आहिनि, भक्ति जी व्याख्या आहे, उहा असां ॿुधी रहिया आहियूं सिंधीअ में। देवर्षि नारद ॿुधायो ने 21 नंबर सूत्र ताईं असां ॿुधोसीं कि जेका असली भक्ति नारद जे हिसाब सां जेका भक्ति आहे उहा गोपियुनि कई आहे। यथा व्रज गोपी का नाम, गोपियुनि उहा भक्ति कई आहे। त कंहिं प्रश्न कयो कि गोपियूं त गंवार हुयूं ऐं उहे त चरियूं हुयूं कृष्ण जे रूप में। तो देवर्षि नारद चए थो काई दिक्कत कान्हे, तब गोपियूं श्रेष्ठ आहिनि। गोपियुनि खे कुझु गोपियुनि खे ख़बर न हुई कृष्ण जे वास्तविक ज्ञान जी, पर कुझु खे त हुई ख़बर आहे। उहे त हुन सां गॾु आयूं हुयूं धरतीअ ते। गोलोक आहे हिकिड़ो, उतां ई सभु आया आहिनि, कृष्ण बि, गोप बि ऐं गोपियूं बि कुझु। उन्हनि खे त हुई ख़बर कृष्ण जे उन वास्तविक स्वरूप जी, कुझु खे न हुई। पर जिन खे न हुई उहे रूप में आसक्त हुयूं या कृष्ण जी ॻाल्हियुनि में आसक्त हुयूं। काम बि हलो हो, पर तॾहिं बि गोपियुनि जो प्रेम अलॻि आहे, अनिर्वचनीय आहे, अवर्णनीय आहे। ये सभु गोपियूं सांसारिक कामनाओं जे लाइ कृष्ण सां प्रेम कोन कंदियूं हुयूं। जेके हुतां आयूं गोलोक मां, उते त कंहिं शइ जी कमी ई कान्हे। उहे दरअसल आयूं हुयूं रस, प्रेम रस पाइण जे लाइ। भगवान अवतार इन करे वठंदो आहे प्रेम जूं, प्रेम रस उत्पन्न थिए। तो गोपियुनि जी महिमा ॿुधाए
ॾाढो सावधान थीजो, गोपियुनि जे प्रेम खे ज़ार प्रेम न सम्झिजो। उहो थींदो आहे ॿाहिरीं अवस्था ॾिसी करे, पोइ भली अंदरि कुझु न बि हुजे, इहो सांसारिक प्रेम आहे कि माण्हूअ में न गुण हुजे, न अकुल हुजे, न कुझु विवेक हुजे, केवल ॿाहिरां बढ़िया बढ़िया कपिड़ा पाता पिया आहिनि, दाढ़ी वधियल जेका अॼुकल्ह हले थी, सोन पातल आहे, पर्स आहे जेब में, जेको इहो ॾिसी करे प्रेम करे, इनखे चइबो आहे जार भाव प्रेम। गोपियुनि जो इहो कान्हे, चाहे हुतां जूं गोपियूं हुजनि चाहे हितां जूं हुजनि, इहो उहो आहे अस्थाई प्रेम। पर व्याख्या त चए थी ॿिनि प्रकारनि जो प्रेम थींदो आहे। कृष्ण भॻवानु ॿाहिरां कंहिंखे कोई विशेष नज़र न ईंदो हो। शिशुपाल, दुर्योधन, इन्हनि खे त ग्वालो लॻंदो हो गांव जो, पर उनजे अंदरि छा आहे इहो गोपियुनि खे ख़बर हुई कि अंदरि हिनजे तत्व कहिड़ो आहे, ही परमात्मा आहे। जीअं हिकिड़ो पर्स हुजे पुराणो फाटल, पर उन में लख रुपया पिया हुजनि, 2000 जा नोट, ऐं जेब कतरे खे ख़बर पइजी वञे त उहो छॾींदो ॼण, उहो उनजे पुठियां लॻी वेंदो। तीअं ई कॾहिं भॻवान में, कंहिं संत में, कंहिं महापुरुष में ॿाहिरां कुझु नज़र न अचे, भीतर लिखियलु हुजे उहो नज़र अची वञे त पोइ छॾिबो कोन हुनखे। ऐं हिन जो उल्टो थींदो आहे, पर्स हुजे ॾाढो महांगो पर अंदरि ख़ाली, जेब कतिरो सम्झी वञे कि रुगो पर्स ई अथसि, ॿियो कुझु कोन अथसि अंदरि, बसि 2-3 कार्ड पिया अथसि, त हुनजे पुठियां टाइम वेस्ट कोन कंदो। हुनखे मूर्ख चइबो जेब कतरे खे, कि तो टाइम पहिरीं पतो त करी या पैसा अथसि या न। त जेके माण्हू अध्यात्म में बि ॿाहिरीं चकाचौंध ॾिसी घुसंदा आहिनि, ॿाहिरियों रूप ॾिसी, उहे मूर्ख जेब कतरे वांगुरु आहिनि, जेके पर्स ॾिसी करे घुसंदा आहिनि, अंदरि ख़ाली। उनखे जरा भाव चइबो आहे। वैल्यू अंदरि जी आहे, भीतरी पर्सनैलिटी। उनखे महात्म्य ज्ञान चइबो आहे कि कृष्ण जो महात्म्य छा आहे, इन जो ज्ञान गोपियुनि खे हो। पर का ॿी ॻाल्हि बि थी अचेव, ही हृदय जूं ॻाल्हियूं आहिनि, भक्तीअ जूं ॻाल्हियूं आहिनि, दिमाग़ इस्तेमालु न कजो। ॿी ॻाल्हि भागवत में ई अचे थी कि गोपियुनि खे ज्ञान हो महात्म्य कृष्ण जो, पर भुलिजी वेंदियूं हुयूं। गोपियुनि त छॾियो, कृष्ण बि भुलिजी वेंदो हो कॾहिं कॾहिं कि मां भॻवानु आहियां। त इहो केरु भुलाईंदो हो? त हिकिड़ी शक्ति आहे, मोहिनी शक्ति, उहा भक्तीअ जो ई हिकु अंग आहे। भक्तीअ में, प्रेम में हिकु मोहिनी शक्ति थींदी आहे, जो गोपियुनि खां भॻवान जो उहो रूप विसरी वञे कि वास्तव में हिन जो पद कहिड़ो आहे ऐं पंहिंजो कृष्ण ई लॻे। न त गोपियुनि छा चमत्कार कोन ॾिठा छा कृष्ण जा, बचपन जूं लीलाऊं? त इहो त पतो हुअनि कि हिननि राक्षस खे मारियो आहे, हिन खे मारियो अथई, गोवर्धन पर्वत हथ ते कयो, तॾहिं बि वरी भुलिजी वेंदियूं हुयूं। उहा मोहिनी उन्हनि खां भुलाए छॾींदी हुई। हू चवंदियूं हुयूं असांजो कृष्ण आहे त, ऐं कृष्ण बि भुलिजी वेंदो हो कि मां भॻवानु आहियां, लीला करणु आयो आहियां। हो बि उन्हनि सां प्रेम में। त प्रेम जी शक्ति एॾी वॾी आहे। ज्ञान त आहे गोपियुनि खे, पर सायो करे बि भुलणु चाहींदियूं आहिनि, प्रेम करणु चाहींदियूं आहिनि, कृष्ण सां मिलणु चाहींदियूं आहिनि। इनखे देवर्षि नारद अद्भुत भक्ति थो चए। चए थो इहा आहे मुंहिंजे हिसाब सां भक्ति जेका हिननि गोपियुनि कई आहे, ज्ञान खां पोइ वारी भक्ति।
ऐं ज्ञान जो अहंकार बि न, कृष्ण जे स्वरूप जो ज्ञान, पंहिंजो बि ज्ञान, पर तॾहिं बि सभु भुलिजी करे हू मिलणु चाहींदियूं आहिनि कृष्ण सां। त अहिड़ो ही आहे माधुर्य भाव, ही माधुर्य भाव आहे। देवर्षि नारद ॿुधाए पियो थो कि 23 नंबर ऐं 23 नंबर ताईं असां कल्ह ॿुधोसीं कि गोपियुनि जो जेको आहे प्रेम जार जे प्रेम जे समान आहे, पर तॾहिं बि उहो कान्हे, सांसारिक अटैचमेंट कान्हे कृष्ण सां। हाणे 24 नंबर श्लोक थो अचे, सूत्र नास्ते तस्मिंस्तस्त सुख सुख त्वम। उहो छा कहिड़ो प्रेम आहे, असांखे कीअं ख़बर पए कि असांजो भॻवान सां प्रेम जार प्रेम आहे या अलौकिक प्रेम आहे। उहो तो ॿुधाए कि जेसि ताईं तव्हांखे पंहिंजे सुख जी चिंता आहे तेसि ताईं तव्हांजो जार प्रेम आहे, पर जंहिं ॾींहुं तव्हांखे पंहिंजे सुख जी न भॻवान जे सुख जी चिंता थियणु लॻे त सम्झिजो इहो आहे अलौकिक प्रेम, शुद्ध प्रेम, सचो प्रेम। सांसारिक प्रेम त इन ते ई टिकियल आहे कि मूंखे सुख मिले प्रेमीअ मां। तॾहिं त छोकिरियूं केॾियूं शिकायत कंदियूं आहिनि बॉय फ्रेंड लाइ, हीउ कोन कई, हू कोन थो करे, रिचार्ज कोन करायो अथई 2 महीननि खां। इहो थियो मूंखे सुख मिले, शिकायतूं ई शिकायतूं। हो कहाँ, हिकु छोकिरीअ पंहिंजे बॉयफ्रेंड खे मोबाइल कयईंसि फ़ोन, कहाँ हो? त हुन चयईंसि छो तूं किथे आई? छोकिरी चएसि थी मां मॉल में आहियां, हींअर मां ख़रीदारी कई आहे, शॉपिंग कई आहे। तूं किथे आई? हूंदे ई किथे घुमंदो हूंदे। त छोकिरो चएसि थो ॿुध, जंहिं भंडारे में तूं रोटी पे थी खाई न, उते पूड़ी पे थो विरायां। हेॾा ॼाण हेॾा 3 लाइन में हा हे मास्क पातल आहे तो सुञाते ई कोन, पूरी खपे ई चाहे। इहो अथव पंहिंजे सुख में प्रेम करणु, पंहिंजे सुख जी चिंता। ऐं लॻभॻि इहो ई त थिए पियो थो संसार में, नालो प्रेम। ऐं ठीकु आहे, सांसारिक प्रेम में प्रेम आहे त इहो हलंदो, पर अलौकिक गोपियुनि जो प्रेम त कुझु ॿियो आहे। हुननि जी चिंता आहे कृष्ण जी कि उनखे जंहिं में सुख मिले, मूंखे न, हुनखे जंहिं में सुख मिले। छो त असां त हाणे समर्पित थी वियासीं, हाणे असां पंहिंजी न इच्छा रखंदासीं कि हीअं थियणु खपे या हूअं हुनखे करणु खपे। हाणे सभु कुझु त हुनखे अर्पण करे छॾियोसीं। तुम्हें मेरे मंदिर, तुम्हें मेरी पूजा, तुम्हें देवता हो, तुम्हें देवता। कोई मेरी आँखों से देखे तो समझे कि तुम मेरे क्या हो, कि तुम मेरे
तुम्ही मेरे माथे की बिंदिया के झिलमिल, तुम्ही मेरे हाथों के गजरों की मंजिल। मैं हूँ एक छोटी सी माटी की घोड़िया, तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आत्मा हो, तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। यो तब गोपिन जो प्रेम कि जिधर देखती हूँ उधर तुम ही तुम हो। मैं जेॾा बि ॼाणींदी आहियां तोखे यादि कंदी आहियां, पर तोखे ॾिसां थी तुंहिंजो ध्यानु त किथे ॿिए हंधि आहे। तॾहिं बि शिकायत नथी करे गोपी। सांसारिक प्रेम में शिकायत थींदी आहे, हलो ओ इधर इधर देखो, हमने ऐसा किया तुम्हारे लिए, इतना किया, वो किया। तो सांसारिक प्रेम। गोपियूं चवनि थियूं असांखे हर हंधि तूं ई नज़र ईंदो आहीं, पर तोखे ॾिसूं था तूं त लिफ्ट ई नथो ॾे। थोरो हेॾा निहार त सही, मुस्कुराए करे। न जाने मगर किन ख्यालों में गुम हो, मुझे देख कर तुम ज़रा मुस्कुरा दो, नहीं तो मैं समझूंगी मुझसे खफा हो। एक दफ़े श्री कृष्ण भगवान गोपी अलाए हिकु माईअ जो रूप ठाहे करे गोपियुनि वटि वियो ऐं गोपियुनि खे चयईं कि तव्हां हुन जे पुठियां चरियूं आहियो कृष्ण जे, हू तव्हांखे पुछंदो ई कोन्हे। बल्कि मां ॿुधो आहे अलाए घणनि सां चकर अथसि। कृष्ण चयो उन्हनि खे कि अलाए घणनि सां हुन जो हर कंहिंखे पटाए वेठो आहे। कृष्ण परीक्षा वठण लाइ ईअं चयो ताकि ॾिसां भई हाणे छॾे ॾियनि मतां। त गोपियूं चवनि थियूं, सुठो जवाबु थियूं ॾियनि कि अरे इन में असांजो ई भलो आहे। उहो अगरि असांखे नथो ॾियारे, मुस्कुराए नथो ऐं ॿियनि सां सुठे सां थो ॻाल्हाए त सुठो आहे। उन्हनि खे बदनाम थियणु ॾियो, असां पाण बची वेंदासीं। हू कृष्ण साव करे ईअं कंदो आहे ताकि कंहिंखे ख़बर न पए। प्रेम त लिकाइण जी शइ आहे, हू ॿुधाइण जी शइ आहे छा? गोपियूं त जवाबु ॾियनि, हू साव करे ईअं कंदो आहे कि जंहिंसां प्रेम आहे उहो ॿुधायूं छो, ॿाहिरि छो ॾेखारियूं। त हू उन्हनि सां ॻाल्हाईंदो आहे जिन खे साव करे पधिरो करिणो आहे कि मुंहिंजो हिन सां प्रेम आहे, पोइ हुनजी बदनामी थींदी। ऐं जिन सां हूंदो प्रेम आहे त उहो ॿुधाइण संसार खे थोरी ॾेखारींदो आहे, ॿुधाईंदो थोरी आहे। पाण संसार जे अॻियां नाटक कंदो आहे कि परे थी, थोरो परे थी, पर अकेले में हुनखे हुन सां प्रेम कंदो आहे। गोपियूं ईअं थियूं चवनि कि इन करे हू साव करे असां सां मस्ती न कंदो आहे, ॿियनि सां कंदो आहे न, छो त उहे परायूं आहिनि, असां हुन जा पंहिंजा आहियूं। ऐं सही बि ॻाल्हि आहे, प्रेम छा ज़माने खे ॾेखारिबो आहे छा? बल्कि डाउट पैदा थी वेंदो आहे। जेको ज़माने खे ॾेखारे पति पत्नी, पति ज़माने जे साम्हूं पत्नीअ खे प्रेम करे ज़्यादा ई, उन में डाउट आहे कि पोइ हुनखे पोइ हिननि जो हलंदो हूंदो क्या जूता क्या चप्पल, ये दुनिया जे साम्हूं ॾेखारींदा हूंदा प्रेम। प्रेम त लिकाइण जी शइ आहे। त इहो गोपियुनि त जवाबु ॾिनो, पर हिते ई स्टॉप न थी वञिजो। गोपियूं किथे कुझु ॻाल्हाईंदियूं आहिनि, किथे कुझु। हिकिड़ीअ हद करे छॾी, चंद्रावली हुनजो नालो, उन त उल्टो जवाबु ॾिनो। बॾे सुदी चौथ ते चंड जो दर्शन न कबो आहे, ख़बर अथव?
अच्छा, तव्हांखे घणा साल थिया आहिनि? चंड ॾिसण सां कलंक लॻंदो आहे उन ॾींहुं, या तव्हांखे ख़बर ई कान्हे? जंहिं ॾींहुं गणेश रखजंदा आहिनि। हा, कारकतन में जो ईंदी आहे कथा, कारकतन में ईंदी आहे, गणेशन ॾींहुं ईंदी आहे, देवी भागवत महापुराण जे महात्म्य में ईंदी आहे, अलाए घणा दफ़ा आई आहे, भागवत कथा में आई आहे, या न अथव ख़बर? अच्छा, जंहिं ॾींहुं गणेश रखजंदा आहिनि न, उन ॾींहुं चंड न ॾिसिजो, न त कलंक लॻंदव। सिर्फ़ु साल में हिकु दफ़ो गणेश चतुर्थी त हर महीने ईंदी आहे न, 2 ईंदियूं आहिनि, सिर्फ़ु बर्थडे जी न। कॾहिं ईंदी आहे उहा? बटो माना भादो, सावन भादो, इहे थोरा ई जॾहिं गणेश रखजनि चंड ॾिसण सां कलंक लॻंदो आहे। त चंद्रावली उन ई ॾींहुं तयारु थी आरतीअ जी थाली ठाहे करे कि मां अॼु गणेश चौथ रखी आहे ऐं गणेश खे जी पूॼा कंदसि, जॾहिं चंड न ॾिसबो आहे। त नारद रस्ते ते पहुची वियसि, छा थी करी? माण्हू त लिखंदा आहिनि भई कोन्हे ॾिसणो असांखे चंड, तूं वञी थी सिड़ी पिड़ी दर्शन चंड जो कंदी आहे? चईंसि हा कंदसि। त नारद चईंसि छो? तोखे कहाणी कथा कोन्हे ख़बर? कृष्ण ते बि कलंक लॻी वियो हो उन ॾिठई त सेमंतक मणीअ जो, हाणे यादि अची वियो? अच्छा, इहो सभु यादि रखो। त हीअ ॾाढो सुठो जवाबु थी ॾे चंद्रावली, चए थी मां चाहियां थी मां चंड खे ॾिसां ऐं मूं ते कलंक लॻे। कलंक हिकिड़ो ई लॻंदो, छो त असां ॿियो कुझु कयो ई कोन्हे जीवन में, असां सिर्फ़ु कृष्ण सां प्रेम कयो आहे, कृष्ण सां ई मस्ती कई आहे। मां चाहियां थी माण्हू मुंहिंजो कृष्ण सां नालो जोड़नि, मूं ते कलंक लॻे कि हिन जी कृष्ण सां सेटिंग आहे। चंद्रावली थी चए भली माण्हू बदनाम कनि, भली हू असांखे न पुछे कृष्ण, घटि में घटि नालो त जुड़ी वञे कृष्ण सां कि हिन सां चकर हुई कुझु, कलंक ईअं ई लॻंदो, ॿियो कुझु असां वटि आहे ई कोन कलंक लॻाइण लाइ। कलंक इन ते ई लॻंदो कि कृष्ण सां हिन जो चकर आहे। त गोपियूं किथे त चवनि थियूं कि हू इन करे असां सां नथो ॻाल्हाए छो त प्रेम लिकाइण थो चाहे। किथे वरी चवनि थियूं कि प्रेम अलाए छो नथो करे, त घटि में घटि हीअं ई जुड़ी वञे त बि असांजो सौभाग्य आहे, कृष्ण सां हीअं बि नालो जुड़ी वञे त बि सौभाग्य आहे। नारद चई तव्हां धन्य आहियो गोपियूं, धन्य आहियो तव्हां। हिकु दफ़े नारद कृष्ण भॻवान खां पुछियो हो कि तव्हां गोपियुनि जी एॾी साराह कंदा आहियो, ही वीचारियूं तव्हांजूं जेके ज़ालूं आहिनि रुकमणी सतभामा, इन्हनि खे फील न थींदो हूंदो? फील उन्हनि वरी ॾियारे करे ई थो चए, हा भाभी ग़लति थो चवां, उन्हनि जो बिल्कुलु फील थींदो आहे असांखे। ही ॾींहं राति उन्हनि जा ई गुण गाईंदा रहंदा आहिनि मुंहिंजूं गोपियूं, उन्हनि जहिड़ो प्रेम मूंखे कंहिं कोन ॾिनो। त नारद कृष्ण खे चई हिन जो फ़ैसिलो थियणु खपे, त असांखे रीज़न ॿुधायो कहिड़ी कमी आहे हिननि भाभियुनि में, कहिड़ी ॻाल्हि कान्हे हिननि में, जबकि इहे वधीक सुंदर आहिनि उन्हनि खां। कृष्ण एतिरे में ई चई मूंखे मथे में थो सूरु थिए, तव्हांजी छॾियो इहे ॻाल्हियूं, मुंहिंजे मथे में थो सूरु थिए, इलाज कयो। त नारद चई त आहियो त एक्टर ॾाढा सुठा, पर ठीकु आहे हाणे ॿुधायो मथे सूरु कहिड़ी दवा वठी अचां, कहिड़ी औषधि? कृष्ण थो चए मुंहिंजी मथे जे सूर जी औषधि आहे मुंहिंजो भगत, कोई
कृष्ण चई हा ॾाढो सुठो तूं मुंहिंजो भॻत आहीं, पंहिंजे चरणनि जी धूल मूंखे ॾे, मां मस्तक ते लॻाईंदमि, मुंहिंजो मथे जो सूरु लही वेंदो, ॿियो कोई इलाज कोन्हे। नारद बीह रहियो, पुठिते हटी वियो, श्री नारायण नारायण, मां पंहिंजे चरणनि जी धूल तव्हांखे ॾियां, मां पाप जो भागी थियां, नरक में हलियो वञा, मां ॿिए कंहिंखे थो ट्राई कयां। त कृष्ण चईसि कंहिंखे ट्राई कंदे, ही बि त आहिनि मुंहिंजूं ज़ालूं पत्नियूं। नारद उन्हनि खे चई कि भाई पंहिंजे चरणनि जी थोरी धूल ॾियो, कृष्ण खे मथे ते लॻाइणी आहे। हू पुठिते थी वियूं कि असां छो पाप चाढ़ियूं पंहिंजे मथां, न भाई। त कृष्ण अर्जुन नारद खे चई नारद छॾ हिननि खे, ही पैदाइशी आहिनि, मां तोखे ॿुधाए थो केॾां वञ तूं, उत्तर प्रदेश में वञ, ब्रज भूमिअ में, वृंदावन में, उते गोपियूं अथई, उन्हनि खे चओ। नारद ते आयो, गोपियुनि खे ॿुधाए थो, अरे कृष्ण भॻवान हिकु मैसेज ॾिनो अथई, त रुसल वेठियूं हुयूं। अच्छा उहा कपटी किर्तकिन छा मैसेज ॾिनो अथई? चई चयो अथई मुंहिंजे मथे में सूरु आहे, मुंहिंजो कोई परम मूंखे प्यार करण वारो, मुंहिंजी भक्ति करण वारो अगरि पंहिंजे चरणनि जी धूल मूंखे ॾे त मुंहिंजे मथे जो सूरु लही वेंदो। सभिनीनि गोपियुनि पेर अॻियां कया, चईं वटि असांजे चरणनि जी धूल जेतिरी खपे खणी वञ, किलो 2 किलो 10 20 किलो खणी वञ। त नारद चई अरे तव्हां सोचो त सही, था ॻाल्हायो छा थियूं, तव्हांखे जरा बि संकोच नथो थिए कि कृष्ण खे तव्हां पंहिंजी धूल मस्तक ते लॻाइण लाइ था चओ, नरक में वेंदा। गोपियूं चवनि थियूं नरक में त अलाए घणा दफ़ा विया आहियूं असां सभु बि, घणी नरक ॾिठासीं, घणी सुर्ग ॾिठासीं, ऐं जंहिंजे जेके जन्म वरितासीं उन अनुसार एडजस्ट बि थी वियासीं, उन में ख़ुशि थी वियासीं हर जून में। त गोपियूं चवनि थियूं नरक वरक जी चिंता हाणे कंहिंखे आहे, तूं त खणी वञ, नरक वर्क ॾिसी वठंदासीं, उहो त ठीकु थी वेंदो न। तॾहिं उहो नारद गोपियुनि खे प्रणाम कयो आहे, तव्हां धन्य आहियो। ऐं पंहिंजे सूत्रनि में गोपियुनि जे लाइ लिखियो अथई, इहा भक्ति गोपियुनि कई आहे, जिन खे न डपु आहे नरक जो, जिन खे न इज़त जी चिंता आहे, जिन खे न फल जी कामना आहे, हिकु ई उद्देश्य आहे कि कृष्ण जे सुख में ई असांजो सुख आहे, असांजो कोई सुख पंहिंजो पर्सनल कान्हे, मां त आहे ई कान। कृष्ण जे लाइ असां नरक में बि वञण लाइ तयारु आहियूं। अद्भुत इहो भाव आहे। मोहे आई न जग से लाज, मैं तेना जोर से नाची आज के घुंघरू टूट गए। मोहे आई न जग से लाज, मैं तेना जोर से नाची आज के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए, के घुंघरू
कुछ मुझ पे नया जोबन भी था, कुछ प्यार का पागलपन भी था। एक पलक मेरी तीर बनी, एक जुल्फ मेरी जंजीर बनी। लिया दिल साजन का जीत वो छेड़े पायलिया ने गीत के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए। मैं बसी थी जिसके सपनों में, वो गिनेगा मुझे अब अपनों में। कहती है मेरी हर अंगड़ाई, मैं पिया की नींद चुरा लाई। मैं बन के गई थी चोर, मैं बन के गई थी चोर, कि मेरी पायल थी कमजोर, के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट गए, के घुंघरू टूट मोहे आई ना जग से लाज, मैं इतना जोर से नाची आज, के घुंघरू टूट गए। त अहिड़ो गोपिन प्रेम कयो, पंहिंजो सुख त्यागे करे। तव्हां कल्पना करे सघो था कि पंहिंजो सुख त्यागे करे बि कंहिंखे सुख पहुचाइण वारो प्रेम थींदो आहे छा? हा, जिन कयो आहे उनखे ख़बर आहे। जब बल्कि उन ई प्रेम में वास्तविक सुख जी प्राप्ति थींदी आहे, छो त असां उन जे सुख जी चिंता पिया था कयूं जेको सामान्य त कान्हे। असां जांचियो आहे, परखियो आहे, सभु कुझु करे वरितो आहे, उनखे सुख पहुचाइण सार्थक आहे ईअं असांखे लॻे कि जंहिंसां असां प्रेम कयो आहे उनखे सुख पहुचाइण सां उनखे अहंकार कोन ईंदो, इहो विश्वास हुजे, दुरुपयोग कोन थींदो, कल्याण थींदो। जॾहिं अहिड़े सां प्रेम कंदा न त तव्हां उनजे सुख में सुखी थियण खां पोइ बि दुखी कोन थींदा। पर अगर तव्हां संसार के नियम से हलंदा न कि जब हमको कुछ मिल ही नहीं रहा तो काय के लिए हम भी करें, पंहिंजे सुख जी सोचींदा न अगर तव्हां सांसारिक नियम के अनुसार तो दुख ही मिलंदव, परिणाम में दुख ही मिलंदव, जेको कि ॾिसूं पिया था। जिन जिन पंहिंजे सुख जी चिंता कई उन्हनि खे दुख ही मिलियो, ऐं जिन पंहिंजे प्रियतम जे सुख जी चिंता कई। हाणे अगर प्रियतम आहे असांजो भगवान, त उन जे सुख में सुखी रहण कंहिंखे चइबो? उन जी रज़ा ते राज़ी रहण।
शिकायत न करणु कि उन जेको सोचो उन ठीक ही सोचो उन असां पंहिंजी न हलायूं। भगवान राम हो, कृपालू जी महाराज इहा व्याख्या कंदो हो कि राम भगवान हो पाण सां गॾु वठी वियो लक्ष्मण खे ऐं भरत खे छा चई तूं उते हुज अयोध्या जो राजपाट संभाल, जबकि वधीक प्रेम हो भरत खे राम सां, जेको राम जे बिना रही न सघे, उन जे दर्शन जे बिना उनखे छा चई, उनखे पाण खां दूर करे छॾियईं। ऐं लक्ष्मण खे, जेको लक्ष्मण हू हो कर्मठ, जागरूक, मेहनती, जंहिंजो कमु उते हो, उनखे पाण सां गॾु विहारियईं। त असांखे ख़बर कान्हे कि हू कंहिंखां कहिड़ो कमु थो कराइणु चाहे। असां पंहिंजो दिमाग़ लॻाईंदा आहियूं कि मां त हिन लाइक़ु आहियां, मुंहिंजे लाइ त हीउ कमु श्रेष्ठ आहे, पर हू इहो मूंखे छो नथो ॾिए कमु। हुन कुझु सोचियो हूंदई। कृपालू जी महाराज जी चवंदो आहे, हाणे आहे कोन कृपालू जी महाराज, शरीर सां कान्हे, पर तव्हां मथुरा वृंदावन में प्रेम मंदिर ॿुधो हूंदव, ॾिठो बि हूंदव, उहो उन संत ठारायो आहे। त तव्हां सम्झी सघो था उन संत जी कल्पना सोच कहिड़ी हूंदी। प्रेम मंदिर ऐं को ॿियो कीर्ति मंदिर, रंगीली सखी हो न, रंगीली महल, हा बरसाने में, इहे तव्हां ॾिसंदा तव्हां सम्झी वेंदा कृपालू जी महाराज केरु। मां ईअं ई अहिड़े गहरे जो नालो कोन खणी ईंदो आहियां व्यासगतिअ ते, त उन भक्ति सूत्र ते बि व्याख्यान कयो आहे, केवल एसि ताईं 25 श्लोक ताईं एतिरो उन प्रवचन कयो आहे। पोइ अलाए छा थियो, छा कारण रहियो, उन खां वधीक उपलब्ध कान्हे उनजो हिन खां प्रवचन। त उन जी हिकु ॻाल्हि ॿुधायांव, उहो गोपी भाव में जीअंदो हो, माना शरीर सां पुरुष, पर हुन में स्त्रीपन अची वियो हो। जीअं गोपियूं थींदियूं आहिनि, स्त्रियूं थींदियूं आहिनि, मायूं, तीअं उन में भाव, उन्हनि वांगुरु चेष्टाऊं करे भॻवान सां, ऐं शरीर सां पुरुष, पर मन सां उन वांगुरु प्यार कंदो हो कृष्ण सां, गोपी भाव वांगुरु। उहो चवंदो हो मायुनि खे, उन वटि मायूं लेडीज़ वधीक हुयूं, उन्हनि खे चवंदो हो कि तव्हां संतनि ॿियनि वटि वञो थियूं, जिन खे अञा गोपी भाव न आयो आहे, पुरुष ई पिया था सम्झनि पाण खे, उहे छा तव्हांजी फीलिंग सम्झंदा। उन्हनि खां प्रश्न पुछंदियूं आहियो, हो त उन स्तर ताईं जवाबु ॾींदो न जंहिं स्तर ते पाण आहे। जेसि ताईं स्त्री न ठहे थो, तव्हांजे सुवालनि जो जवाबु ॾींदो किथां। त संत उहो पकड़िजो जेको अधु स्त्री बि हुजे, जंहिंमें गोपी भाव बि हुजे, तव्हांजी ॻाल्हि सम्झी सघे। त हुन कृपालू जी महाराज इहा व्याख्या कई, इहा भरत ऐं लक्ष्मण वारी, ऐं इहा बि चई कि कृष्ण भॻवान सां सभिनि खां वधीक प्यार गोपियूं कंदियूं हुयूं, ब्रज वारियूं, पर उन्हनि खे छॾे हली वियो ऐं कंहिंजे विच में वियो, ॿिनि कोड़ियुनि जे माण्हुनि जे विच में। हिन चई संत कि जिन जे विच में रहियो वञी हेॾा साल बाक़ी जी हयाती, ॿिनि कोड़ियुनि नाला बि थो खणे, वॾा वॾा असांजे हिसाब सां वॾा नाला आहिनि उहे, पर हीउ संत चए थो उन्हनि जिन खे 10% बि गोपियुनि जहिड़ो भाव कान्हे, उन्हनि जे विच में रहियो पियो आहे। जिन खे प्रेम आहे उन्हनि वटि वञे ई कान थो। पर इन अवस्था खे बि स्वीकार कयो गोपियुनि। इन खे चइबो आहे पंहिंजे सुख जी चिंता न, हुन जी इच्छा खे स्वीकार करणु। उन सुख में बि सुख आहे गोपियुनि खे। त जेको पंहिंजो हली रहियो आहे उहो 24 नंबर हो न हींअर, कि प्रियतम जे सुख में सुखी थियण या
गोपिन जी भक्ति, पर जेको ये नथो करे, जेको पंहिंजे प्रियतम जे सुख में सुखी न थी करे पंहिंजो सुख तो ॻोल्हे, उहा आहे जार प्रेम। वो जार सांसारिक प्रेम आहे। पर जेको हिननि जो प्रेम हो गोपिन जो, उहो ही कि सुख में सुखी थियणो आहे, भगवान जे सुख में सुखी थियणो आहे। त नारद गोपिन खे स्थान ॾिनो आहे कि गोपियूं श्रेष्ठ भगत आहिनि। गोपी थियणु ॾाढी हिकु ऊंची अवस्था आहे। अर्जुन कृष्ण खे चयो, तव्हां ॾाढी तारीफ़ कंदा आहियो गोपिन जी, त छा आहे उन्हनि में? त कृष्ण चयईंसि, जेसिताईं गोपी न ठहंदे तेसिताईं कोन सम्झी सघंदे। त कृष्ण चयईंसि, ठाहियो मूंखे गोपी। अर्जुन चयईंसि, कृष्ण हुनखे गोपी ठाहियो ऐं वठी वियसि गोलोक में ऐं उते रास लीला में सम्मिलित कयईंसि। त अर्जुन खे सम्झ में आयो कि असली आनंद त गोपी थियण में आहे। छो चरी लॻियूं पयूं हुयूं गोपियूं कृष्ण जे पुठियां। ऐं तव्हां उहो त ॿुधो हूंदव, भॻवानु शिव खे बि इच्छा थी गोपी ठहण जी, ख़बर अथव न? जेतिरा साल जलेबियुनि में गुज़ारियव हुनजो अधु समय बि हिते ॾियो आहे न, पर वरी बि ठीकु आहे। हिकु दिन वो भोले भंडारी, ॿुधो अथव, बन के ब्रज की नारी गोकुल में आ गए। भगवान शिव खे इच्छा थी कि जेका इहा रास लीला कंदा आहिनि कृष्ण भगवान वारा, कृष्ण भगवान एंड कंपनी, त मां बि वञा। पर उते एंट्री केवल स्त्रीअ खे आहे, गोपियुनि खे आहे। त भगवान शिव पार्वतीअ सां ॻाल्हि कई, उते एंट्री केवल स्त्रियुनि खे आहे। त चई, अच्छा पोइ त मां वेंदसि। पार्वती तयार थी वञण लाइ। त शिव चयईंसि, पर मुंहिंजी बि इच्छा आहे। त शिव पार्वतीअ चयईंसि, तव्हांखे गोपी ठहिणो पवंदव। शिव गोपी स्त्री ठहियो, सॼी वेशभूषा पार्वती हुनखे पातईंसि, साड़ी वाड़ी पातईंसि। एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रज की नारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। पार्वती जी मना के हारी, ना माने त्रिपुरारी गोकुल में आ गए।
हुअसीं मायुनि वांगुरु वार थी विया, बाक़ी साड़ी त पाइणी हुअसि रुॻो, ऐं चईंसि हाणे हलो बि ईअं जीअं स्त्री हलंदी आहे। पोइ वठी आयसि ओसि ताईं गोकुल ताईं, खिलेसि बि पई, रासलीला में शामिल थियासि, गोपी ठहियो कृष्ण भॻवानु शिव, रासलीला गोल गोल घुमे पई। पोइ कृष्ण भॻवानु जेॾी महिल हथु पकड़ियो शिव जो, गोपी सम्झी चई हीअ गड़बड़ आहे, हीअ कहिड़ो चक्कर आहे। अंतर्यामी भॻवानु कृष्ण पहिरीं त हुन रूप में हो, भॻवानु न हुन में, हाणे भॻवानु रूप में अची पतो लॻाई हे त शिव आहे। त कृष्ण खे मस्ती सूझी, कृष्ण जी डायरेक्ट मां ओपन नथो कयांसि हिनखे, छा कयां मां हिन सां। कृष्ण कुझु बि कोन कयो, केवल बंसरी कढी करे वॼाइण लॻो, मधुर बंसरी, ॾाढी सुंदर बंसरी, जंहिंखे ॿुधी सभु गोपियूं झूमण लॻियूं, मोहित थियण लॻियूं। देखा मोहन ने उनको, समझ गए वो सारी बात रे, ऐसी बजाई बंसी सुध बुध भूले भोलेनाथ रे, सर से खसक गई जब साड़ी, मुस्काए गिरधारी गोकुल में आ गए। साड़ी जो पल्लू हटी वियो, त शेवा वार भली वञा अथसि, त गोपियूं संकोच में साइड थी वयूं, कृष्ण जे साइड थी वयूं सभु गोपियूं, हेॾां केवल शिव ऐं पार्वती बीठा ॿिए साइड। तॾहिं पहिरीं त कृष्ण भॻवानु मुस्कुरायो, पोइ गोपियुनि खे परिचय ॾिनई कि भॻवानु भोलो भंडारी अथव। उन जॻह ते भॻवानु शिव जो शिवलिंग स्थापित अथव, गोपेश्वर महादेव। दीन दयालु अब से गोपेश्वर हुआ नाम रे, ओ मेरे भोले बाबा अब से वृंदावन धाम रे, गोपी चंद कहे त्रिपुरारी, राखो लाज हमारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। कृष्ण भगवान चए तो हे भोला भंडारी, तव्हां आया आहियो न हिते वृंदावन में, अॼु खां वृंदावन धाम थी वियो तव्हांजे अचण सां, जे कैलाश धाम आहे, तव्हांजे अचण सां वृंदावन बि